ॿी ख़बर शामिल कंदासीं। ठट्टो में इत्तेफ़ाक़ी गोली छुटण सबबि हिकु ॿारड़ी मारिजी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, ठट्टे शहर के कच्ची आबादी वाले इलाके में यह अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जंहिंमें ॻोठ अब्दुल्ला गंदरो पीजर जो रहवासी कासिम गंदरो पंहिंजे ख़ानदान समेत कच्ची आबादी के ॻोठ गुलशन सोलंकी में पंहिंजे रिश्तेदार अशरफ गंदरो के घर मेहमान थी आयल हो। उनजे घर में ओचे तो फायरिंग के नतीजे में संदसि हिकु जेका 1.5 वरनि जी मासूम ॿारड़ी आहे, नीगरी आहे, उहा फोत थी रही आहे। माइला 7 वरनि जी जेका आहे ॿारड़ी आहे फाइज़ा, उनखे गोली लगी है जंग में, उहा ज़ख़्मी थी पई, जंहिंखे अस्पताल पहुचायो वियो ऐं ॿारड़ी जेका उनखे गोली मथे में लगी, क्रॉस करे वई गोली। उन हवाले सां पुलिस इब्तिदाई जांच मुकमल करे वरिती आहे, जंहिंमें पिस्टल ज़ब्त कयो वियो आहे ऐं पुलिस जी दावा आहे त ही वाक़ियो इत्तफ़ाक़ी आहे ऐं जेको घरधणी आहे अशरफ गंदरो उहो पिस्टल साफ़ करे रहियो हो। उन दौरान जेका फायर थियण जे करे मेज़बान जंहिंजी मासूम न्याणी हिकु जेको आहे अजल जो शिकार थी वई, ॿी ज़ख़्मी थी आहे, पर घरधणी जेको अशरफ गंदरो उहो वाक़े खां पोइ फ़रार थी वियो आहे, जंहिं करे जेको आहे मामले जेको आहे हिन वक़्तु ताईं अञा वाक़े जो न केरु दाख़िल थी सघियो आहे, न ई मामले जी जेका घणो कोई जांच शुरू थी सघी आहे। अलबत्ता पुलिस जेका इब्तिदाई तौर ते पंहिंजी रिपोर्ट SSP खे मुआणे छॾी आहे ऐं मीडिया के पुलिस जे तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त वाक़ियो इत्तफ़ाक़ी आहे। अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे ठट्टे जी कच्ची आबादी वारे इलाइक़े में पेश आयो, जंहिंमें हिकु ॿारड़ी जेका आहे फोत थी आहे। पुलिस जी इब्तिदाई जांच मूजिबि ॿारड़ी के मथे में गोली लगी आहे, जंहिंखां पोइ उहा साॻी गोली जेका आहे ॿी ॿारड़ी खे जेका जंग में लगी आहे ऐं उहो फायर हिकिड़ो थियो आहे, जंहिंखां पोइ जेको आहे घरधणी जेको आहे अशरफ गंदरो उहो जेको आहे फ़रार थी वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील आहे। ख़बर अवां ताईं पहुचाएसीं नाज़िम। ठट्टो खां जिते इत्तेफ़ाक़ी गोली छुटण सबबि हिकु ॿारड़ी मारिजी वई आहे, हिन हवाले सां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी ख़बर शामिल कंदासीं। ठारू शाह